जी नाज़ी ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं बरसाति जे तबाहकारियुनि जे हवाले सां ऐं नेठि जीअं इंट्रो में अव्हांखे ॿुधायोसीं त अहिड़ी सूरत हाल छो जुड़ी आहे जो दुनिया में असीं ॾिसूं था त हिकिड़े पासे सोकड़ो आहे त ॿिए पासे ॿोॾूं आहिनि ऐं सामूंडी तूफ़ान आहिनि ऐं बरसातुनि जो न खुटंदड़ सिलसिलो आहे जंहिंजे करे तमामु घणियूं तबाहकारियूं अचनि थियूं उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं माहौलियात जा माहिर आहिनि नासिर अली पांवर साहब उहे हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि तमामु घणी महिरबानी पांवर साहब ऐं असांखे टाइम ॾिनो कीअं बि ॾिसो ही जेका समूरी सूरत हाल आहे मुल्क जी अव्हांजे साम्हूं आहे ख़ासि तौर ते पाण जेकॾहिं ज़िक्र कयूं सिंध सूबे जो त तक़रीबन 23 खां वधीक जेके ज़िला आहिनि उहे मुकमल तौर ते ॼण त हिन वक़्तु पाणी हेठि आहिनि 6 खां 8 फुटनि ताईं पाणी बीठल आहे ऐं करोड़नि जी तादाद में माण्हू जेके आहिनि बेयारो मददगार आहिनि असांखे इहो सम्झाइजो त इहो सभु कुझु कीअं बि थिए त बारिशूं रुकजण जो नालो कोन थियूं वठनि एशिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ॿिए पासे यूरोप में ॾिसूं था त सोकड़ो आहे इहा जेका माहौलियाती तब्दीली आई आहे जेकॾहिं असांजे नाज़रीन खे इन हवाले सां आगाह कयो या सम्झाए सघो नासिर साहिबु जी महिरबानी गुज़िरियल काफ़ी सालनि खां असांखे जेके आलमी इदारा आहिनि जेके ख़ासि तौर ते साइंस जी बुनियादनि ते ॿुधाईंदा रहिया आहिनि त मौसमी तब्दीली जेको आहे सो हिन सदीअ जी हिकिड़ी वॾी हक़ीक़त आहे ऐं उन हवाले सां पेशन गोई इहा ई हुई त जेके मौसमी शिदत जेका आहे मौसमनि में शिदत जा वाक़िया उहे रूनमा थींदा तव्हांखे यादि हूंदो त जुलाई जे पहिरें हफ़्ते ताईं सिंध में पाणीअ जी शदीद खोट हुई ऐं असां वटि ज़राअत जो पाणी कोन हो ऐं असां पीअण जे पाणी जा मसइला हुआ ऐं पोइ तव्हां ॾिसो त ऐं इन खां अॻु में मई जून में हिन साल असां वटि अर्ली जेको आहे समर शुरू थियो गर्मियूं अची वियूं बहार जी मौसम असां कोन ॾिठी त इहे जेका मौसमी जेका फेर घेर आहे ऐं जीअं तव्हां चयो त यूके में ऐं ॿियनि मुल्कनि में जिते मतिलबु ॾुकार तमामु रेयर थी आहे तॾहिं असां ड्राउट कोन ॿुधो इंग्लैंड में ड्राउट अचे या हाणे चाइना में बि ड्राउट अची चुको आहे ऐं जेका हिनखे ॿेलनि खे चङनि खे बाहियूं पियूं लॻनि त इहे हिकिड़ी हक़ीक़त आहे त क्लाइमेट चेंज ऐं उन सां गॾु जेके इहे जेके मौसमनि जी शिदत जा वाक़िया तॾहिं असां ऐं ख़ासि करे सिंध जेको आहे उहा वधीक सफ़र करे थी छाकाणि त सिंध असां वटि या त ॾुकार आहे या वरी असां वटि ॿोॾ आहे ऐं विच में का बि शइ न आहे सिंधू दरिया जे पुछड़ में आहे हिन करे ड्राउट थिए थो जेका ॾुकार अचे थो त बि सिंध मुतासिर थिए थी ऐं जेकॾहिं ॿोॾ अचे थी त बि सिंध मुतासिर थिए थी त उन हवाले सां असांखे प्रिपरेशन करणी पवंदी ऐं उन में इहो थियो आहे त जीअं असां वटि 2012 में नेशनल क्लाइमेट चेंज पॉलिसी ठाही वई ऐं असां तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो रहां त केतिरनि बैन अल-अक़वामी माहौलियाती जेके मुआहिदा आहिनि आलमी उन्हनि जो बि असां हिसो आहियूं त उन्हनि खे बि असांखे ऑनर करणो पवंदो ऐं उन में जेके असां इंटरनेशनल कमिटमेंट करे था अचूं उन्हनि खे असांखे रिस्पेक्ट करणी पवंदी उन्हनि ते अमल दरामद करणो पवंदो छाकाणि त इहो पंहिंजो इहो जेको आहे मुआहिदनि ते सही करणु हिकिड़ो आहे अमल मरहलो ऐं उन्हनि ते सही करण खां पोइ जेका पंहिंजो अमल दरामद आहे सही नासिर साहिबु हिकिड़ो दलील त इहो बि ॾिनो वञे थो न त जेके बि दुनिया जा वॾा वॾा सरमाएदार मुल्क आहिनि माहौलियाती गदिलाइण में सभ खां वधीक कंट्रीब्यूट उहे था कनि पाकिस्तान जहिड़ा नंढा मुल्क 1% बि उन्हनि जो कंट्रीब्यूशन न आहे पर भोगिन उहे घणा था इहो त थी वियो इंटरनेशनल लेवल जो मसइलो पर जेकॾहिं असीं मुल्की लेवल ते ॾिसूं त असीं अहिड़ा कहिड़ा उपाउ वठी सघूं था जीअं असीं अहिड़ियुनि तबाहकारियुनि खां बची सघूं ज़ाहिर बरसाति खे त नथा रोके सघूं पर बहितर टाउन प्लानिंग आहे दरिया जा जेके कुदरती वहिकरा आहिनि लंघ आहिनि उन्हनि ते जेके कब्ज़ा थियल आहिनि उहे हटाए सघूं था जीअं पाणी नेचुरल रस्ते सां गुज़री वञे त उहे कहिड़ा क़दम आहिनि जेके खणी करे असीं हिननि तबाहियुनि खां बची सघूं था अॻु में असां वटि ॿोॾ जो जेको कंसेप्ट हो जेको तस्वर हो त ॿोॾ जो जॾहिं ज़िक्र थींदो हो त ॿोॾ जो मतिलबु इहो त दरिया में हो बिल्कुलु ऐं दरिया जा टुटंदा या छा पर हाणे जेको हिकिड़ो नओं जेको फिनामिना अची वियो आहे उहो आहे अर्बन फ्लडिंग जो त अर्बन फ्लडिंग में इहो ई आहे त असां जेको नेचर खे जेको आहे सो उनखे रिस्पेक्ट न कई आहे जेको इकोलॉजी आहे असांजी उनखे रिस्पेक्ट न कई आहे ऐं जेके कुदरती पाणी जा वहिकरा हुआ या जेके रूट्स हुआ उन्हनि ते असां एनक्रोचमेंट करे छॾी आहे ऐं जेका अनप्लेन अर्बनाइज़ेशन थिए पई अर्बनाइज़ेशन त थियणी आहे उहा थींदी पर उनखे जेकॾहिं असां जेको उनजो प्रॉपर टाउन प्लानिंग जा जेके उसूल आहिनि ऐं जेको लैंड यूज़ प्लान हुजे मास्टर प्लान हुजे सिंध जे कंहिं शहर जो मास्टर प्लान कोन्हे को लैंड यूज़ प्लान कोन्हे को नतीजे में जेका इहे तमामु हिकिड़ी बेहंगम ऐं अनप्लेन क़िस्म जी अर्बनाइज़ेशन थिए पई उन में तव्हां ॾिसो त असां वटि जेको ज़मीन जो इस्तेमालु आहे उहो तब्दील थी रहियो आहे जेके ग्रीन एरियाज़ हुआ जिते माना एग्रीकल्चर हुई या इवन फॉरेस्ट हुआ
उन्हनि जो असां लैंड यूज़ तब्दील पिया कयूं ऐं उते असां हाउसिंग स्कीमूं पिया ठाहियूं ऐं उन में हाउसिंग स्कीमूं ठहनि थियूं त उन्हनि जो को प्रॉपर ड्रेनेज सिस्टम कोन्हे को या काफ़ी हाउसिंग स्कीमूं अहिड़ियूं आहिनि जीअं कराची में आहिनि जेके नेचुरल वाटर वेस्ट पाणी जा गस बंदि कया विया आहिनि उन हवाले सां तव्हां ॿियो तव्हां असांजो जेको एग्ज़िस्टिंग शहरनि जो सीवरेज जो निज़ाम आहे ड्रेनेज जो निज़ाम आहे उहो इवन बरसातूं न पवंदियूं आहिनि त 12 महीना उहे गटर असां उथरंदा ॾिसंदा आहियूं ऐं पाणी हूंदो आहे पियो वहंदो आहे पियो त उन हवाले सां असांखे इवन नॉर्मल कंडीशन्स में बि असांजे शहरनि जो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो कोलेप्स थी चुको आहे उन हवाले सां जेके असांजी म्यूनिसिपल सर्विसिस आहिनि जेके म्यूनिसिपल शहरी इदारा आहिनि जेके ज़िम्मेवार आहिनि शहरनि जी प्लानिंग जा रसाबंदी जा या इवन जेके असां तेज़ीअ सां जेके हाउसिंग स्कीम्स जूं NOCs ॾियूं पिया उन्हनि खे ॾिसणो पवंदो ऐं जेके शहरनि जा असांखे मास्टर प्लान ठाहिणा पवंदा ऐं जेको जनरली जेको सिंध में हिकिड़ो इशू आहे त जेके असांजा पुराणा ढोरा हुआ या जेको जेके वागरा हुआ उन्हनि ते बि असां कब्ज़ा कया जंहिंमें ख़ासि करे मीरपुर ज़िलो सागड़ ज़िलो इहे सदाईं था छो त इन में उमरकोट मुतासिर थियनि था त 2010 जी बोर्ड जेका हुई हिन साल जी जेका 2022 जी बोर्ड आहे उन 2010 जी बोर्ड जा रिकॉर्ड तोड़े छॾिया उन हवाले सां असांखे पंहिंजो जेको हाउस आहे उनखे ऑर्डर में आणणो पवंदो ऐं जेका प्लानिंग जा जेके उसूल आहिनि ऐं कानून जी अमल दरामदी उनखे ॾिसणो पवंदो इहो जेको 10 खां 22 ताईं जो सफ़र आहे ऐं छा त सम्झो त असां कुझु सिखियो ऐं जेकॾहिं असीं कुझु सिखूं हा 2010 ऐं 11 वारी बोर्ड खां त छा एतिरी तबाही अचे हा त इहो जेको असां 10 11 साल 12 साल इहे ज़ाया करे छॾिया ऐं नथा सम्झो त उनजे करे बि जेको आहे हीअ एॾी वॾी तबाही आई आहे बिल्कुलु ईअं ई आहे ऐं असां को सबक़ु न सिखियो आहे ऐं जेका बि डिज़ास्टर अचे थो या ड्राउट आहे या बोर्ड आहे त उन में असांजी जेका अप्रोच रही आहे उहा हमेशह रिएक्टिव अप्रोच रही आहे त माना जॾहिं का डिज़ास्टर ईंदो त पोइ असां ॾिसंदासीं त छा था करे सघूं असां अॻुवाट असां वटि का बि रिसाबंदी या प्लानिंग कोन्हे का त जेसीं ताईं असां प्रोएक्टिव अप्रोच असां कमु न कंदासीं चाहे असांजा इदारा हुजनि चाहे असांजी सिविल सोसाइटी हुजे या इवन इंडिविजुअली जेको असां ॾिसूं त असां प्रोएक्टिवली जॾहिं असां वटि का मथां आफ़त किरे थी त पोइ असां रिएक्टिव अप्रोच कयूं था पोइ रिलीफ या रिहेबिलिटेशन तव्हां ॾिसो उन हींअर जेका सूरत हाल आहे त जेके ऑफिशियल अंगकार ॿुधाइनि था त 1 करोड़ खां वधीक माण्हू सिंध में बेघर थी चुका आहिनि ऐं हिकिड़ो वॾो इंसानी अलमियो जनम वठी रहियो आहे ऐं उन में जेको ख़ासि करे खाध खुराक जा मसइला सिहत सफ़ाई जा मसइला उन में माण्हुनि में बीमारियूं थियनि पियूं ऐं मलेरिया ऐं डेंगी जा केस थियनि पिया ऐं फूड सिक्योरिटी जो वॾो इशू आहे असांजा जेके फसल आहिनि उहे फाटी चुका आहिनि त हिननि खे असां जेको आहे आफ़त त करार ॾेई छॾियो आहे पर उन खां पोइ जेको आहे सो हुनजी रेस्क्यू रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन लाइ तमामु घणो असांखे पंहिंजो कमु करणो पवंदो हुन लाइ वसीला बि घुरिजंदा आहिनि बिल्कुलु अच्छा नासिर साहब गॾोगॾु अव्हां खां सम्झणु चाहींदासीं पाणी ते बि अव्हांजी सुठी गिरप आहे पाणी माहिर बि आयो त सखर बैराज जी कंडीशन नो डाउट केतिरनि सालनि खां पंहिंजी मुदत पूरी करे चुकी आहे अॼु हिकिड़ो अलर्ट जारी कयो वियो आहे काबिल नदी जो वॾो वकिरो जेको आहे सिंधू में छोड़ करे पियो सो सखर बैराज वटां वॾी बोर्ड वारी सूरत हाल पहिरियां ई डिक्लेयर थियल आहे त कीअं पिया ॾिसो त 2010 ऐं 11 में त अलहमदिल्ला ही बैराज बची वियो हींअर इन पाणी जो दबाव ई बर्दाश्त करे सघंदी ऐं उन सां गॾोगॾु सम्झणु चाहींदासीं जेके बचा बंद आहिनि दरिया जा उन्हनि जी जेकॾहिं बैराज मां अलहमदिल्ला इहो पाणी गुज़री वञे त जेके बंदनि जी सूरत हाल आहे उहा ॾाढी क्रिटिकल आहे जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता उहे बंदि टुटनि था टोड़ी बंद जो सान्यो अॼु बि असीं विसारे न आहियूं सघिया त पोइ ख़ुदा न ख़ास्ता सूरत हाल किथे अव्हांखे वेंदे नज़र अचे पई हा मुंहिंजे घर में इन हवाले सां ख़ासि करे जेकॾहिं सखर बैराज खे असां ॾिसूं त उन हवाले सां हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ स्टडीज़ कमीशन कयूं वियूं आहिनि आलमी बैंक ऐं वर्ल्ड बैंक ऐं ॿियनि आलमी इदारनि सां त हिन जो पंहिंजो अल्टरनेट या मुतबादिल जे हवाले सां बि कमु हली रहियो आहे ऐं हुन ते स्टडी थी रही आहे ऐं सिंध गवर्नमेंट वर्ल्ड बैंक खे हुन हवाले सां अप्रोच बि कई आहे त हुन में सिंध गवर्नमेंट खे वर्ल्ड बैंक वारा हेल्प कनि हिन स्टडी जे हवाले सां बाक़ी ज़ाहिर आहे त काफ़ी असांजा जेके बंद आहिनि उते काफ़ी रेन कट्स लॻनि था त उन्हनि जी वलरेबल पॉइंट्स आहिनि जीअं हाला वारे पासे SM बंद आहे या ॿिया कुझु बंद आहिनि त उन हवाले सां बि ज़ाहिर असांखे सुजाग रहणो पवंदो ऐं जेके प्रिपरेशन्स आहिनि नेसेसरी उहे करणियूं पवंदियूं सही तमामु घणी महिरबानी अव्हांजी पंवर साहिबु असांखे वक़्तु ॾिनो
नासिर पंवर साहब जी ॻाल्हियूं मुंहिंजे साम्हूं आहिनि ऐं नो डाउट इहो ई आहे त जॾहिं असां वटि सूरत हाल तमामु घणी ख़राबु थी वञे थी त पोइ असीं सोचण ते मजबूर थियूं था त हाणे असांखे छा करिणो आहे। जॾहिं त काफ़ी टाइम पहिरियां खां जेके मुहज़िब मुआशिरा हूंदा आहिनि, क़ौमूं हूंदियूं आहिनि, हुकूमतूं आहिनि, पहिरियां खां प्लानिंग कंदियूं आहिनि जेकॾहिं हीअ सूरत हाल जुड़ी त असां हुनजे लाइ हीअ ऑलरेडी उपाउ करे छॾियूं। पर असीं उन वक़्तु सोचींदा आहियूं त हाणे छा कजे। जीअं असां वटि हूंदो आहे त बिजली वेंदी आहे या जनरल असांजी साइकी आहे त उनखां पोइ असीं तलाश कंदा आहियूं त भई माचिस किथे पियल आहे, मेणबती किथे रखियल आहे। जेकॾहिं उनखे असीं ॿारियूं ऑलरेडी पहिरियां उहे किथे महफ़ूज़ थियल न हूंदा आहिनि, पोइ असीं ॻोल्हण में लॻी वेंदा आहियूं। सो हीअ समूरी सूरत हाल आहे जेका इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे। अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे ऐं वेंदे वेंदे ई हिकिड़ो नज़म आहे सिंध जे नामियारे शाइर इशफ़ाक़ आज़र साहिब जो, उहो अव्हांजी नज़र कजे थो। हिन वक़्तु जेके ही 25 लख घर तबाह थिया आहिनि ऐं जेके केतिरा ई ॻोठ आहिनि उहे पंहिंजे हस्ती तां ॼण त मिटिजी चुका आहिनि, जिन सां केतिरनि ई माण्हुनि जो जेके आहिनि खोड़ सारियूं यादूं हुयूं उन्हनि घरनि सां, उन्हनि ॻोठनि सां, उन्हनि जी ई तर्जुमानी कंदड़ हिकिड़ो नज़म आहे, अव्हांजी नज़र कजे थो। उते ई किथे ॻोठ मुंहिंजो हुयो, उते ई किथे ॻोठ मुंहिंजो हुयो, परे ताईं सावक वॾा वण हुआ, पखीहा पिरी हो भला धण हुआ। उते ई किथे शाख हुई ऐं कपर, सॼो ॻोठ हो छांवरो ऐं छपर। नंढे लाए जा संगती पुराणा हुआ, चरिया यार चार चार सियाणा हुआ। कलंदर तां वरतल का गानी हुई, पले साण ॿाझर जी मानी हुई बंसरी साण छेला हुआ, अकेला ई हूंदे बि मेला हुआ। उते ई किथे सरह फूलार हुई, सदा साह में जंहिंजी हुबकार हुई। परियां झूनी मस्जिद जो महराब हो, परियां झूनी मस्जिद जो महराब हो, लॻे थो समूरो ई ॼण ख्वाब हो। रुगो यादि आहे त उन राति में, रुगो यादि आहे त उन राति में, बिनह तेज़ तूफ़ानी बरसात में, कची जा फहको ॾेई पट पई, असांजे उमिरि जी कमाई वई। सुबुह जो ॾिठोसीं त पाणी हुयो, उहो ॻोठ ॼण का कहाणी हुयो, न नालो न जंहिंजो निशांको रहियो, उते ई किथे ॻोठ मुंहिंजो हुयो।